नाज़रीन, गंबट बरसा ॻोठ मोहम्मद बख्श जामड़ो में अल्लाह जुड़ियो यादगार कमेटी पारां सकाफ़ती ॾियारे जे सिलसिले में ओताक खट कचहरी कोठाई हुई, जंहिंमें महिमाननि खे निज सकाफ़ती खाधा खाराया विया। वधीक तफ़सील मुमताज़ मेमन जी इन रिपोर्ट में। जी बिल्कुल नाज़रीन, धरती टीवी के सॾ जे उनवान हेठि जेको आहे ॻोठ मोहम्मद बख्श जामड़ो में जेका वॾे अल्लाह जुड़ियो पारां जेको आहे जेका सकाफ़ती खट कचहरी जेको आहे मुनक़िद कई वई आहे, जंहिंमें सिंध जा जेके सकाफ़ती खाधा आहिनि उहे हिते आयल महिमाननि खे खाराया विया आहिनि। इन खट कचहरी में मौजूदु जेके आयल महिमान आहिनि, असीं उन्हनि खां पुछंदासीं त तव्हां जेके सकाफ़ती खाधा आहिनि उहे खाई करे कीअं पिया महसूस? मोहम्मद बख्श जामड़ो ॻोठ में असां मुसलसल ही कई साल गुज़री विया आहिनि। असां हिते ईंदा आहियूं, हिते सकाफ़ती खाधनि सां गॾु जेकी असांजी महिमान नवाज़ी कई वेंदी आहे। ख़ासि करे जेको आहे सिंध जी सकाफ़त लिबास त पंहिंजी मिसाल पाण ई मशहूरु आहे। सकाफ़त महिमान नवाज़ी आहे। अॼु जॾहिं हिते असीं चाचे जे उताक ते जामड़ा मोहम्मद बख्श जामड़ा जे उताक ते ॻोठ में पहुतासीं, हिते माखी मखण जुअर जी मानी चांवरनि जी मानी ऐं मुख़्तलिफ़ खाधा जेको आहे सकाफ़ती खाधा रखियल आहे। ताम असां इहे तयारु कराईंदा आहियूं, जेकी बि हूंदा आहिनि असां उहे दिलि खोले कंदा आहियूं। मच्छी मानी मखण सकाफ़ती सिलसिले जे ईद जे सिलसिले में मोहबत जे मैदान में अॼु उस्ताद लुत्फ़ सहतो जो मां शुक्रगुज़ार आहियां, जंहिं जुअर जी मानी साग मखण जी मानी। तालीम जो जेका ज़रूरत आहे हर वक़्तु ज़रूरत हुजे थी, ऐं इंसानी इर्तिका जेका आसमाननि मां पहुती आहे उहा बि इल्म जो नतीजो आहे। ही जेको नओं रुझान पैदा कयो आहे धरती टीवीअ जे तरफ़ां, त उहो इल्मु पिरायो वारे उनवान सां ई ॾींहुं मल्हायो पियो वञे। इहा ॾाढी भली ऐं ख़ुशाइंद ॻाल्हि आहे। सिंध उताक में मोकिलाए वियूं, पर जेके हाणे धरती टीवी या ॿिया जेके इलेक्ट्रॉनिक चैनल आहिनि उन्हनि जे एकता ॾियारण खां पोइ हिन जी मोट आहे ऐं इन जे ज़रिए उताकूं वरी आबाद थियणु शुरू थी चुकियूं। जी नाज़रीन, तव्हां हिन सकाफ़ती खट कचहरी में मौजूदु जेके ॻोठाणा हुया या सियासी समाजी अॻवान हुया, उन्हनि जी तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो इहो ई चवणो त सिंध जी जेका सकाफ़त आहे उहा खट कचहरी ऐं ओताक कल्चर सकाफ़ती खाधा, इहा जेका सिंध जी सकाफ़त आहे। कैमरामैन जमील मुस्तमरो सां गॾु मुमताज़ मेमन, धरती टीवी न्यूज़, गंबट। सिंध जे राजधानी वारे शहर कराची जे ज़िले कोरंगी में सकाफ़ती तक़रीब जो सिलसिलो जारी है। कोरंगी जे चकरा ॻोठ में सिंध सुजागी फोरम पारां सकाफ़ती ॾियारे जे हवाले सां मछ कचहरी मुनक़िद कई वई। मछ कचहरी में सारंग चोयो, मोहिब आज़ाद, शौकत सूमरो, यासीन जुलन, लतीफ़ मेमन, रज़ाक शर, शाहिद सूमरो, रज़ा हुलियो, सिकंदर ओठो, शाइर आसी ज़मीनी, सुगड़ बदरुद्दीन काज़ी समेत मुख़्तलिफ़ पार्टियुनि जे अॻवाननि, फनकारनि, सुगड़नि, शाइरनि ऐं ॿियनि शहरियुनि वॾे अंग में शिरकत कई। सकाफ़ती मछ कचहरी में फनकार अयाज़ साम्हूं क़ौमी गीत ॻाए उते मौजूदु माण्हुनि खे झुमाए छॾियो। शाइर आसी ज़मीनी ऐं सुगड़ बदरुद्दीन काज़ी शाइरी ऐं बैत ॿुधाए ख़ूब दाद हासिल कयो।